नाज़रीन, ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। वगण मां ख़बर शामिल कंदा हलूं त वगण लॻ ॻोठ क़बूल तेवणो जो रहवासी आबादगारनि पारां वगण शाख, मीरवा शाख ऐं कोर शाख, नसीर शाख समेत सिंध में शदीद पाणी जी खोट ख़िलाफ़ कराची, लाड़काणो, मेन इंडस हाईवे ते अनवर कोराई, सनाउल्ला अबड़ो, लतीफ़ मुगेरी, बख्शल कोरी, कामरेड गुलाम हुसैन मुगेरी, शरफुद्दीन पंवर जी अॻवाणी में धरणो हणी रोड ब्लॉक कयो। उन मौक़े ते आबादगारनि समाजी अॻवाननि साफ़ इन अॻियां दाईंदे चयो त सॼी सिंध में ज़राए पाणी जी असरादू शदीद खोट पैदा कई वई आहे। पाणी जी खोट सबबि हिन वक़्त ताईं सारेलो फसल जा बेचारा भी नाहे पोखे सघिया, जॾहिं त जर पिण सुकी विया आहिनि। हिननि चयो त हिक पासे हुकुमराननि पारां घाटे टोड़ महांगाई कई वई आहे, मथां वरी पाणी बंदि कयो वियो आहे। एहतजाज कंदड़नि आला इख़्तियारनि खां मुतालिबा कयो त पाणी जी असरादू खोट ख़त्म करे पाणी ॾिनो वञे। रिपोर्टर आजिज़ चांडियो, साहिल न्यूज़, वगण।